अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा सुम्मा अज़हब हबीबहू इलस समा वअज़हबहू फ़ौक़ सिदरतिल मुंतहा वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसूल वल खल्क़ि वल अंबिया मुहम्मदिल मुस्तफ़ा व अला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिही उलिल करम वल इज़्ज़ति वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वयक़ूलुल लज़ीन कफ़रू लस्त मुरसला कुल कफ़ा बिल्लाहि शहीदन बैनी व बैनकुम वमन इंदहु इल्मुम मिनल किताब वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। डायरेक्शन साउंड डायरेक्शन मुअज़्ज़ज़ सामीईन अज जी रात
याम शोले शहर में पीर बाहिर बाशुरा कोठे अंदर मोहतरम हाफिज जाहिद हुसैन ऐं उन जे दोस्त गरजी मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी महफिल सजाई आवाज अलग आवाज रही अलग जेको साउंड नॉर्मल न त इंशाअल्लाह असां भी रोज जो कम प्रोग्राम के हवाले सां जोर दिगो मैदान ऐसी सामो ॾिसी तव्हां जा पोजीशन टाइम भी वञे तो सोरो थींदो अजीज दोस्तों मेराज मुस्तफा ऐं मीलाद अली जो मुर्तज़ा सुभान अल्लाह करमल्लाहु वजह निस्बत सां दोस्तन हिन महफिल जो मौजू ॾिनो अजीब पंहिंजो आवाज़ न दफ़ा तो एकदम अलग तव्हां खे छा हिकिड़ो हुजे जेको हीअ कौन मथा जन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी जे हाल जे मथां फरमाए मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे महफिल में अचण वारा दोस्तों दुरूद पाक जे मुतालिक तव्हां खे असांजे मोहतरम दोस्त बशामरी ताहिरी साहिब काफ़ी कोले ॿुधायो आजिज़ सिर्फ एतिरो तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयो त दोस्तों अल्लाह ताला क़ुरान करीम जे 30 पारनि जे अंदर दुरूद जो एक दफ़ो ज़िक्र बयान फरमायो ऐं सलात व सलाम खे वरी अलग अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात यानी इएं खणी चओ त सलात व सलाम 2 दफ़ा ऐं दुरूद 1 दफ़ो सुभान अल्लाह इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि दुरूद पढ़ो मुझे महबूब ते वसल्लिमू तस्लीमा सलातो ऐं सलाम ॾाढो अॼु मुझो मौज़ू मूड आहे त मां इल्मी गुफ्तगू कयां इश्क वारी गुफ्तगू कयां पर तव्हां लाउड शायद न करण दे मूंखे दोस्तों दुरूद पढ़ण सां छा मिलंदो आहे ऐं सलातो सलाम पढ़ण सां छा मिलंदो आहे दुरूद पढ़ण सां उजरत मिलंदी आहे दुरूद पढ़ण सां थोड़ो ॻाल्हायो उजलत न उजरत दुरूद पढ़ण सां उजरत मिलंदी आहे सलातो सलाम पढ़ण सां कुर्बत मिलंदी आहे भला अञा सवलो लफ़्ज़ करे चवां त दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे सलातो सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे इहा ॻाल्हि सम्झ में आई दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे सलातो सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे तमाम अञा भी आसान करे तोखे ॿुधायां त तोखे यकीन थी वञे छो त अल्लाह ताला जा बानड़ा अल्लाह ताला हर इंसान खे ॿुधण जे लाइ 2 कन ॾिना आहिनि ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ी ज़ुबान ॿुधण जे लाइ 2 कन ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ी ज़ुबान 2 कन बिल्कुलु खुलियल आहिनि काई रुकावट कान्हे का दरमियान में अल्लाह ताला हेतिरो पंहिंजे कुदरत सां अहिड़ो हिकिड़ो जंहिंखे दिमाग़ था चऊं
अज जे दुनिया जे दौर में जदीद दौर में चो तो एडो अल्लाह ताला बेहतरीन कंप्यूटर तो के अता फरमायो आहे जंहिंजी मेमोरी अनलिमिटेड, जंहिंजी मेमोरी अनलिमिटेड आहे। तव्हां जेॾी महिल मोबाइल ख़रीद कंदा हो भलो सेठ छा में आहे, हिन जी मेमोरी हेतिरी, हिन जी हेतिरी, हिन जी अनलिमिटेड मेमोरी आहे। जॾहिं दुनिया जे कारीगर जे ठाहण वारी शइ अनलिमिटेड तुंहिंजे हिसाब सां आहे त ख़ालिक़ काइनात जेका शइ ठाही आहे उन जी काई लिमिट न आहे, इंतिहाई अनलिमिटेड आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन कंप्यूटर खे तव्हां असांखे खोलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हेॾऊं बि ॿुधो, हेॾऊं बि ॿुधो, दरमियान में अल्लाह ताला दिमाग़ यानी कंप्यूटर अता फ़रमायो आहे। कंप्यूटर जे दुनिया में इनपुट लास्ट में तव्हां कंप्यूटर में जॾहिं तव्हांजी शइ फीड थी वञे उनखे पंहिंजे सिस्टम में आणे आख़िर में आउटपुट कयो तव्हां, यानी हेॾऊं बि ॿुधो, हेॾऊं बि ॿुधो, उन खां बाद में दिमाग़ में सोचो, सोची सम्झी पोइ तव्हां ज़ुबान खे खोले ऐं को जवाबु ॾियो। छो त हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइनि था, लफ़्ज़ इंसान जा तेसि ताईं ग़ुलाम हूंदा आहिनि जेसि ताईं इंसान पंहिंजे ज़ुबान मां उन्हनि खे अदा न कंदो आहे। तवज्जो रहे, लफ़्ज़ तेसि ताईं इंसान जा ग़ुलाम हूंदा आहिनि जेसि ताईं ज़ुबान मां अदा न थींदा आहिनि। जॾहिं ज़ुबान मां अदा थी विया त पोइ लफ़्ज़ इंसान जा ग़ुलाम न हूंदा आहिनि पर इंसान लफ़्ज़नि जो ग़ुलाम थी वेंदो आहे। इन करे जॾहिं बि ॻाल्हायो सोची सम्झी ऐं पोइ ॻाल्हायो, ज़िमेवारीअ सां ॻाल्हायो, ग़ैर ज़िमेवारीअ सां न ॻाल्हायो। अल्लाह जा बानड़ो सलाम जे मुतालिक़ अर्ज़ु पे कयुमि, अंदाज़ो कयो जॾहिं तव्हां अहिड़े माण्हूअ खां गुज़र कयो जेको माण्हू तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे, या तव्हांजो अहिड़े माण्हूअ खां गुज़र थियो जंहिंसां तव्हां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहियो, पर अगरि उहो माण्हू तव्हांजे भरमा लंघी चवे अस्सलामु अलैकुम, हिकिड़े मिंट लाइ सोचो, तव्हां उन सां ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु न आहियो पर हुन चयो आहे अस्सलामु अलैकुम, तव्हां ज़ुबान सां ॾाढियां भले न बि चओ पर तव्हांजी दिलि ज़रूरु तव्हांखे मजबूर कंदी, दिलि जो दिलि में आस्ते वालेकुम सलाम ज़रूरु चवंदो। इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि खां पुछो त वाक़ई सच आहे। जेको माण्हू तव्हां सां ॻाल्हाइण बि नथो चाहे या तव्हां उन सां ॻाल्हाइण नथा चाहियो, पर जॾहिं तव्हां किरास कयो हिक ॿिए खे त हुन तव्हां ॾे निहारे चयो अस्सलामु अलैकुम, तव्हांखे केॾी बि कावड़ हुई पर तव्हां ॾाढिया न ई सही आस्ते ज़रूरु चयो वालेकुम अस्सलाम। इहा हक़ीक़त आहे। त पोइ हाणे तव्हां पंहिंजे पाण खां सवाल कयो त जंहिंसां तव्हां ॻाल्हाइण बि न पिए चाहियो, जंहिंसां तव्हांखे शदीद तहफ़ुज़ात हुया, इख़्तिलाफ़ात हुया, उन जे बावजूद सलाम में एतिरी ताक़त आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम जॾहिं हिक ॿिए हबीब जे ग़ुलाम खे सलाम वराईंदो आहे हूअं न बि ॻाल्हाए पर सलाम जे जवाब ॾियण ते उहो मजबूर थी वेंदो आहे। जॾहिं ग़ुलाम महबूब जे सलाम ॿुधण खां पोइ जवाब ॾियण खां सवाइ नथो रही सघे, जवाब ॾे त उन आका ते जॾहिं ग़ुलाम सलाम वराईंदो त आका जवाब ॾींदो या कोन ॾींदो? ख़बर न आहे आवाज़ तव्हां वटां इको जो कीअं मूंखे सम्झ में न आहे। तव्हां थोरो पोयां दोस्त ॿुधायो आवाज़ सम्झ में अचे थो कोन थो सम्झ में अचे न छा कयूं? इहो ई त मसइलो आहे। हे मूंखे ख़ुदि खे ई मज़ो नथो अचे। हा भला ईअं ठीकु आहे, हिकिड़ो अदा हाणे अचे थो सम्झ में, अदा बसि इते ई रखीसि भला महिरबानी कर, थोरो सम्झ में त अचे। हाणे पोयनि खे सम्झ में अचे थो न माशाअल्लाह। हाणे थोरो ॻाल्हायूं। जॾहिं तव्हां सां कंहिं महबूब जे कलमे पढ़ण वारे सां न ॻाल्हाइण चाहियूं पोइ बि सलाम वरायूं, ॾाढिया न चवे पर दिलि में ज़रूरु चवंदो वालेकुम सलाम,
उनखे कहिड़ी शइ मजबूर कयो, चओ निस्बत मुस्तफ़ा। कहिड़ी शइ मजबूर कयो, निस्बत मुस्तफ़ा। अंदरों ज़मीर हुनखे मजबूर कयो त तूं हिन सां ॻाल्हाई या न ॻाल्हाई, तूं हिन खे जवाबु ॾीं या न ॾीं। हाणे हिन ॾे न निहार, निहार निस्बत मुस्तफ़ा ॾे त हुन जेको जुमिलो अदा कयो आहे उहो जुमिलो हुन पंहिंजो कयो आहे या मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत अदा कई। निस्बत मुस्तफ़ा जी इहा ताक़त जॾहिं तोखे ई मजबूर थी करे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा ई निस्बत मुस्तफ़ा जी ताक़त अल्लाह जे रहमत खे बि तुंहिंजे तरफ़ मुतवजे थी करे। सवाइ निस्बत मुस्तफ़ा जे ॿियो हिन दुनिया में कुझु बि न थिए मुंहिंजा दोस्त अज़ीज़। बसि मां पंहिंजो तमामु मक़ासिदनि खे साइड ते रखी करे, छो त जेसिताईं माण्हू मेंटली अपसेट हूंदो तेसिताईं मामिलो हलंदो न। पर चूंकि टाइम ज़ोरीअ थो पियो वञे, हिते सेटिंग जो थोरो सिस्टम अजीब आहे। मां हिकिड़ो शेयर पढ़ी थो वठां, ख़ुदा करे जे उन विच में लाउड ठही वियो त मुंहिंजो मूड ॾाढो ॻाल्हाइण जो आहे ऐं ॾाढो सम्झाइण जो मूड आहे। पर अलाह कंदो, हा हिन हमराह में कुझु दाणा ॾिसजनि था माशाअल्लाह, इंशाअल्लाह ताला अलाह कंदो। भलाई शेयर पढ़ी वठो, अलाह कंदो सेटिंग करे वठंदो। दुरूद जे मुतालिक़ त दुरूद मां फ़ाइदो कहिड़ो आहे? तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे विर्द ज़ुबां ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। छोटकारो दुरूद दोहार जो, आ इलाज दुरूद बीमारन जो। छोटकारो दुरूद दोहार जो, आ इलाज दुरूद बीमारन जो। ही वज़ीफ़ो दस्यो हर वलीउल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पानी दीजो, लाउड तो सेट दे, पर खुदा करे गले के हलण दे। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, मेरा जे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यामशूरे जी यूनिवर्सिटी है, दुनिया पई इल्म पिराए। उम्मीद है इते भी काफ़ी इंशाअल्लाह नौजवान पक्का पढ़ा था, पर नौजवान भी तैलीम याफ्ता इंशाअल्लाह काफ़ी होंदा। कोशिश कंदुसि मां त मां इल्मी गुफ्तगू कयां ता नौजवानन खे कुछ उन मां लाभ मिले। रस्मी तकरीर करण जो कोई फ़ाइदो कोन्हे, पर जेकॾहिं ॾिठुमि त न तव्हांजो मूड इहो आहे त पोइ टाइम त यार पूरो करणो आहे मूंखे। अल्लाह ताला आसानी फरमाईंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तों, मेरा जे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, अल्लाह ताला मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के सरापा मोजज़ो बनाए मोकिलियो। महबूबन जो उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण हर शइ मोजज़ो आहे।
हमेशा ॿुधंदा आया आहियो। मां थोरो अॻिते वधी ॻाल्हाईंदुमि, लेकिन मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿ मौजिज़ा जेके अता फरमाया, उन्हनि जो ॾाढो गहरो ताल्लुक़ आहे। हिकु अजीब ज़माने सां ताल्लुक़ आहे हिकु मौजिज़े जो, ऐं हिकु मौजिज़े जो ताल्लुक़ वरी क़ुर्बे क़यामत सां आहे। अजीब ज़मानो कहिड़ो हुयो जो जंहिं वक़्त में आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के जे सरज़मीन ते ऐलाने नुबुवत फरमायो। ऊंदाह हुयो, अंधकार हुयो, दुनिया जे आॾो इंसानत हुया, इंसानियत कोन हुई। करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन इंसाननि खे जन जा चेहरा इंसानी हुया, जन जा चेहरा इंसानी हुया, पंहिंजे पाक किरदार मुबारक सां उन्हनि चेहरे इंसानी वारनि खे हक़ीक़ी इंसान बनायो। अहिड़ो इंसान बनायो जेके जहन्नम जे किनारे ते पहुची चुका हुया, उन्हनि खे जहन्नम जे किनारे तां छिके जन्नत जे विच में पहुचाइण जे लाइक़ बनाए छॾियो। कीअं बनायो? सवाल आहे दोस्तों, कीअं बनायो? बनायो तो मुझे मुस्तफ़ा, लेकिन बनायो कीअं? हिकु अधु झलक तव्हांजे आॾो मां पेश कयां। इंसानत हुया, इंसानियत कोन हुई। कीअं कोन हुई? कायनात जे अंदर तमामु इंसाननि ॾे निहारियो, हर इंसान खे हर शइ खां वधीक औलाद सां प्यार हूंदो आहे, हर शइ खां वधीक, दौलत खां वधीक, अबे अम्मा खां वधीक, मिटनि माइटनि खां वधीक, हता के पंहिंजे जिस्म खां बि वधीक औलाद सां प्यार हूंदो आहे। छो त जेको पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾे, दौलत कमाईंदो आहे, छाजे लाइ थो कमाई? औलाद लाइ थो कमाया, यानी औलाद सां प्यार हर शइ खां वधीक हूंदो आहे। ज़रा थोरो पोइते निहार करीमा का सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ऐलाने नुबुवत खां अॻु में इंसानत हुया, लेकिन पंहिंजे औलाद सां एतिरी त नफ़रत हुई जो न्याणी ॼमंदे पंहिंजी ज़िल्लत महसूस कंदा हुआ, रुसवाई महसूस कंदा हुआ। इन हद ताईं उन्हनि जे ज़हन खे नीच तनज़ुली हुई जो पंहिंजे न्याणीअ खे ज़िंदह जबलनि ते मथे खणी उनखे ज़िंदह उछलाए ख़त्म करण में इज़त महसूस कंदा हुया। मक्को भी साॻियो आहे, इलाइक़ो भी साॻियो आहे, क़ौमूं भी साॻियूं, कबीला भी साॻिया, लेकिन इहो तमामु मामलात मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ऐलाने नुबुवत खां अॻु जो मामिलो आहे। जॾहिं ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ऐलाने नुबुवत फरमायो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मक्कियो भी साॻियो आहे, माण्हू भी साॻिया, कबीला भी साॻिया। रुॻी हिकिड़ो दफ़ो मुझे करीम आका फरमायो त जंहिंखे अल्लाह जे ज़ात जोड़ी न्याणियुनि जी अता फरमाई ऐं उन शख़्स पंहिंजे न्याणियुनि जी सुहिणी तरबियत करे, जवान करे, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे न्याणियुनि जी शादी कराई। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, मुंहिंजो रब उन लाइ जन्नत खे लाज़िम करार ॾेई छॾींदो। ज़ुबाने मुस्तफ़ा मां, ज़ुबाने मुस्तफ़ा मां ऐलान थियण जी देर आहे। उहो ई मक्को, उहो ई कबीलनि जा माण्हू, उहो ई इलाइक़ो, लेकिन हबीब जे दीवाने ग़ुलामी क़बूल करण खां बाद उन माण्हुनि जो इहो हाल आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जो जेके हिकिड़ी न्याणी आहे, उहो ज़ारो क़तार रोई थो चवे, या रसूल अल्लाह मूंखे त हिकिड़ी न्याणी आहे, दुआ कयो त रब ॿी बि न्याणी ॾे त मां जन्नती बणिजी वञां।
तवज्जह कर मुझा दोस्त, मक्को भी साॻियो आहे, माण्हू भी साॻिया मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे प्यार दे निहार मुझे हबीब जे गुलामन रोई रोई अर्ज कया, रोई रोई अर्ज कया त मुझा आका जंहिं वटि न्याणियूं न हुयूं उन्हनि दुआऊं घुरायूं, जन वटि हिकिड़ी हुई उन्हनि दुआऊं घुरायूं, जन वटि ॿया वधीक हुयूं उन्हनि मुसरत जो इज़हार कयो, पर रहमतल लिल आलमीन ने निहार मुझे मुस्तफ़ा कंहिंखे भी मायूस कोन कयो। जन खे ॿिन खां वधीक न्याणियूं उन्हनि मुसरत जो इज़हार कयो, ख़ुशि थी विया। जन वटि ॿ हुयूं ख़ुशि थी विया, जन वटि हिकिड़ी हुई मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि जे अखिड़ियुनि में लुड़क बर्दाश्त न कया, पाण फरमायो मायूस न थी, फिक्र न कर, बस तूं रुगी दिल में इरादो कर त मुंहिंजा मौला अगर ॿी बि ॾिनई त तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर जवान करे तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर शादी कराईंदुमि, पोइ जे मिली वञे न्याणी तॾहिं बि जन्नत तुंहिंजी, जे न मिली वई तॾहिं बि जन्नत तुंहिंजी। ऐ मुसलमान, ऐ नौजवान गौर कर, मुझे करीम मुस्तफ़ा जे उन पाक लफ्ज़न जो असर अज 1400 साल गुजरी चुका हन। जरा गौर कर, हिकड़ो भा मिल में कमाए रहियो आहे, छाजे ला कमाए रहियो आहे, रात ॾींहुं मेहनत करे रहियो आहे, छाजे ला मेहनत करे रहियो आहे, त पोइ ते मुंहिंजी भेण जवान थी वई आहे, भेण जी शादी कराइणी आहे, भेण जे लाइ ही बि ठहराइणो आहे, भेण जे लाइ ही बि ठहराइणो आहे। हिकड़ो पीउ त पीउ आहे, लेकिन अॼु भाइर बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रात ॾींहुं हिकु करे पंहिंजे न्याणीअ जे ॾाजे गॾु करण में पंहिंजे जिस्म जो खून पसीनो वहाए मुंहिंजा दोस्त पंहिंजे भेण जो ॾाजो गॾु कंदा आहिनि। इहा कंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताक़त आहे, चओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हिकु फरमान जी ताक़त आहे। अजीज दोस्तों, यह हकीकत है तव्हांजी दिल कबूले थी तो वाकई हर भाउ पंहिंजे भेण लाइ एतिरो जुस्तजू कंदो आहे। इहा कंहिंजी ताक़त आहे, चओ मुंहिंजे मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ताक़त आहे। न रुगी मुंहिंजे आका, न रुगी मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रुगी चई न ॿुधायो, लेकिन मुंहिंजे आका ईअं करे ॾेखारियो जियां कायनात जे अंदर जेको भी करे त उन जे लाइ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा अज़ीम इनामन जो ऐलान फरमायो। दुनिया जा माण्हू पंहिंजे न्याणनि खे ज़िंदा दफ़न करण में पूरा, मगर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात पंहिंजे पाक दामन न्याणी हसनैन करीमैन जी अम्मा बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा ईंदी आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा उथी बीही इस्तक़बाल कंदो। तवज्जह तलब जुमलो नौजवाननि जे लाइ दुनिया जे तारीख़ हर ॻाल्हि खे काउंटिंग में आणींदे उन जो तख़मीनो लॻायो, अंदाज़ो लॻायो, तादाद ॿुधायो, लेकिन मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात पंहिंजे पाक दामन न्याणीअ जे लाइ केतिरा दफ़ा बीही इस्तक़बाल कयो। अॼु ॾींहं ताईं कायनात जो कोई मुअर्रिख़ तादाद लिखी कोन सघियो। तवज्जह कर मुसलमान, ईअं न हुयो त न्याणी परे हुई, कॾहिं कॾहिं ईंदी हुई, ईअं न हुयो न्याणी परे खां ईंदी आहे, उनखे इज़त ॾेई करे उन जो इस्तक़बाल करणु सवलो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ईंदी आहे, लेकिन हसनैन करीमैन जी अम्मा परे नाहे, कॾहिं कॾहिं न ईंदी आहे। सिंधीअ में चवां त लोढ़ो लोढ़े में आहे, अंगण अंगण में आहे,
दरड़ो दरड़े में आ पर मुझे करीम मुस्तफा जे प्यार दे निहार जेडी मल बचड़ी इंदी आ नरुगी मुंजा आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नरुगी उथी बीहंदा हल मगर पंहिंजे बचड़ीअ जे पेशानीअ ते बोसो बि ॾींदा ऐं जन्नत जा शौक़ीन ऐं अल्लाह जे रज़ा जन्नत में वञण जी दिल में हसरत रखण वारा जन्नत ॾाढी सवली आहे जन्नत ॾाढी सवली आहे रुगी तूं पंहिंजे पाण खे सवलो कर मुझे करीम मुस्तफा जा दीवाना तवज्जह कजा मेराज बाद में तो बयान कया लेकिन जे टॉपिक ते अची वयो हां थोड़ो मुखे न टॉपिक के अगते वधाइण दे मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात पांजे पाक दामन न्याणीअ जे जॾहिं हिन चेहरे मुबारक ते बोसो ॾियण फरमाईंदा हुआ थधड़ो साह भरींदा हुआ ये महसूस कराईंदा हुआ त मुझे महबूब मुस्तफा के अजीब अजीब खुशबू अची रही है तवज्जह तलब जुमलो दरियाफ्त करते हबीबन करीमन अलैहिमुस्सलाम व तस्लीम फरमाई था त आऊं जॾहिं पंहिंजे बचड़ीअ जे हिन चेहरे ते बोसो ॾींदो हां मां मुस्तफा के मेराज जे रात जॾहिं तमाम जन्नतुनि जा सैर कराया वया उन जन्नत में सब खां आला जेका अल्लाह पंहिंजे कुदरत सां उन जन्नत खे सुहिणो बनाइण लाइ खुशबू रखी हुई उहा खुशबू मूंखे पंहिंजे बचड़ीअ जे पेशानीअ मां महसूस थींदी आहे तवज्जह तलब जुमलो नौजवान गौर कजा नौजवान गौर कजा जमीन ते वेठी आहे हसनैन करीमैन जी अम्मा काथे वेठी आहे ॻाल्हाईंदा हलो काथे वेठी आहे ज़मीन ते वेठी आहे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान ॿुध मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मोमिन खे 500 साल जे फासले तां जन्नत जी खुशबू ईंदी आहे मोमिन खे 500 साल जे फासले तां जन्नत जी खुशबू ईंदी ज़मीन खां आसमान ताईं ज़मीन खां आसमान ताईं 7000 सालनि जो फ़ासिलो अञा मथे वञ साइंस जा मुख़्तलिफ़ दावा हली हली करे मुंहिंजा दोस्त जन्नतुल मावा ताईं पहुचो 14000 साल कमो बेश जो सफ़र मोमिन खे 500 सालनि जे फासले ते जन्नत जी खुशबू ईंदी आ मगर हसनैन करीमैन जी अमड़ ओहा जेका 14000 साल जे फासले वारी जी जन्नत जी खुशबू खणी चो अल्लाह जे फर्श ते पंहिंजे बाबा साईं सां मिलंदी आ अज़ीज़ाने मन मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बचड़ीअ जो पीही इस्तक़बाल करे पंहिंजे बचड़ीअ खे बोसो ॾे उम्मत खे दर्स ॾिनो उम्मत खे दर्स ॾिनो त जेकॾहिं ॿियो घणो न करे सघो जेकॾहिं घणो न करे सघो कम अज़ कम एतिरो त कजो जेकॾहिं घणो न करे सघो कम अज़ कम एतिरो त कजो न्याणीअ खे संभाले नथा सघो उनजी पर घोर नथा लही सघो घणो न्याणीअ खे ॾेई नथा सघो कम अज़ कम एतिरो ज़रूर कजो उहा जॾहिं तव्हांजे अंगण ते अचे मां महबूब जे ज़ात ॾे मुतवजह थी करे नियत मां मुस्तफा जे सुन्नत जी करे पंहिंजे न्याणीअ लाइ उथी बीही करे उनखे पेशानीअ ते बोसो ॾेई तवज्जह ऐं निस्बत हासिल कजो मुझे करीम आका फरमायो मुझो रब करीम तव्हांखे बख़्शण में देर कोन ऐं मुंहिंजा दोस्त जवाब ॾे सुभान अल्लाह इहो अमल सवलो आहे या ॾुखियो आहे जरा जवाब ॾे सवलो आहे या ॾुखियो आहे एॾो सवलो अमल मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तोखे ॿुधायो आहे तो असांजो छा हाल आहे ईअं कंदा आहियूं अगरि न कंदा आहियूं अॼु खां वाइदो कर त पंहिंजे न्याणीअ सां प्यार कंदुसि
पंहिंजे न्याणीअ सां प्यार कंदुसि, पंहिंजे न्याणीअ खे इज़त ॾींदुसि इंशाअल्लाह ताला। इहा उहा न्याणी आहे। बसि अम्मा बतूल साईं जो शान वरी खोलींदुसि त मुंहिंजो पंहिंजो ओरी जेको मौज़ू खणी आयो आहियां उहो मौज़ू रहिजी वेंदो, लेकिन मेराज सां गॾु शेरे ख़ुदा जो मौज़ू आहे। इन करे हिकिड़ो जुमिलो चवणु ज़रूरी थो सम्झां। उहा हसनैन करीमैन जी अम्मा, उहा हसनैन करीमैन जी अम्मा तव्हांजे ज़हननि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जाॻाइण थो चाहियां या ॾिसण थो चाहियां त जाॻियल हनी आहे निंड। उहा हसनैन करीमैन जी अम्मा जंहिंजे चादर जी क़ीमत पूरी काइनात में मौजूद न आहे। उहा हसनैन करीमैन जी अम्मा जंहिंजी चादर पूरी काइनात में मौजूद न आहे। जुमिलो करोड़नि जो थो ॾिए, गौर सां ॿुधजां। उहा हसनैन करीमैन जी अम्मा जंहिंजी चादर जी क़ीमत पूरी काइनात में मौजूद न आहे, लेकिन उहा ई हसनैन करीमैन जी अम्मा उन पंहिंजे चादर सां जंहिंजी जुतड़ी साफ़ कंदी आहे उनखे अली चइबो आहे। मेहराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अचां मां अर्ज़ पे कयो त मेहराज मुस्तफ़ा में मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात मुझे हबीब के हिकिड़ो क़ुरान करीम जो मोहजिज़ो अता फरमायो जेको अजीब ज़माने जे लाइ उन टाइम ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शेरो शायरी जो रुझान तमामु घणो मुझे करीम काले सलातो वसलाम के अल्लाह जे ज़ात फरमाए मुंहिंजा महबूब ये जेके पंहिंजे पाण खे वॾा ट्रिंग खान था समझनि इन्हनि खे एतिरो चओ कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिन मिन मिस्लिही वदउ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन। ऐ मुंहिंजा महबूब ऐलान कर इन शहरो शायरी करण वारनि खे जेके चवनि था त हिन क़ुरान जहिड़ी शायरी असां बि करे सघूं था, महबूब इन्हनि खे चओ मुंहिंजे रब जो क़ुरान त कुशादो आहे मगर हिकिड़ी आयत जहिड़ी तव्हां आयत त ठाहे ॾेखारियो। भले तव्हां बि कोशिशूं कयो, पंहिंजे दोस्तनि खे बि गॾु कयो, सचायो त हिकिड़ी ठाहे ॾेखारियो। खोड़ ठाहे खणी आया ईअं नाहे त को न खोड़ ठाहे खणी आया पढ़ण शुरू कयो। हिकिड़ो दफ़ो पढ़ण ॾाढा माण्हू ॿुधी मुतमइन थियनि, ॿियो दफ़ो पढ़ण अध खां घटि, टियों दफ़ो पढ़ण कुझु हिसो, चौथे दफ़े सां को ॿुधण लाइ तयार कोन्हे। मुंहिंजो मुस्तफ़ा जीअं क़ुरान पढ़ंदो वञे, मुंहिंजो मुस्तफ़ा जीअं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदो वञे, इंसान त छा पर वणनि मां पखी बिखरी मुंहिंजे मुस्तफ़ा जे कलाम ते सुभान अल्लाह जो आवाज़। हिकिड़ो जवाब उन्हनि खे मिलियो त हिन क़ुरान करीम जहिड़ी का आयत केरु नथो ठाहे सघे। ॿियो जवाब अॼु दौरे जदीद जे साइंसदाननि खे मुंहिंजे करीम रब 1400 साल अॻु ॾेई छॾियो, छो त मुंहिंजो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात महदूद मुद्दत ला नबी न आहे, मख़सूस इलाइक़े जे लाइ नबी न आहे। क़यामत ताईं हिकिड़ो ई नबी आहे, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीयीन वल मुरसलीन आका अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे करीम रब मुझे महबूब के मेराज कराए कायनात के मैसेज दिनो। ओ कायनात वारो तमा दुनिया ते रही करे साइंस और टेक्नोलॉजी गाल कंदे, तमा पांजे जदीद दौर जे अंदर जिद्दत के जाहिर कंदे, तमा रैकेट भी तैयार कंदो, तमा मरीख ते भी वञण जी कोशिश कंदो, तमा मथे भी वञण जी कोशिश कंदो, चंड ते पहुंचण जी भी दावा कंदो, लेकिन तमा उन टाइम ते रुगी दावा कंदो पहुंचंदो को बा करीम रब जी ज़ात 1400 साल अॻु पंहिंजे महबूब खे उन मक़ाम ते तो पहुंचाया जिते तव्हां क़यामत जे अचण ताईं तमामु साइंसदान हिक आसमान ताईं बि न पहुची सघंदो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी हिक नालैन जे बराबर भी तव्हां जी पूरी
साइंस थी कान सघंदी। साइंस जे दुनिया में हल साइंस जो दुनिया वारो जरूर चवंदो 1 लख फुट जे अंदर एड़ो अल्लाह ताला जे कुदरत जो निजाम रखियल आहे। ऑक्सीजन खत्म थी वेंदी आहे, तमाम इलाइको रुगी बर्फ हूंदो आहे, जेका शइ तां गुज़रंदी आहे बर्फ थी वेंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नॉर्मल गुज़र न थी करे सघे, वरी एड़ो इलाइको ईंदो आहे जिते सिज जी एतिरी ताबश हूंदी आहे जो लोह भी पिघली पानी थी वेंदो आहे। गौर त कर, जिते लोह पिघली पानी थे उतां भी मुझो मुस्तफा किरास करे, जिते हर शे बर्फ थी वने उतां भी मुझो मुस्तफा किरास करे। न रुगी मुझो मुस्तफा किरास करे, पर मुझे मुस्तफा जे जिस्म ते जेको खदर जो वगवा उन जो भी वार विंगो न थो थे। अज़ीज़ा ने मन मां पोतो पोइते मोटा निकरी पयो हां त अगते निकरी हली तो बीहां। आसमानन खां किरास कंदे आसमानन खां किरास कंदे जरा कदे कुरान करीम दे गौर कर। इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउक इलैया। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ईसा अलैहिस्सलाम के चौथे आसमान ते वेहारे करे जे कुरान करीम में अल्लाह उन जे बुलंदी जो जिक्र फरमायो। ऐ ईसा तुझे रब तोखे बुलंदी अता फरमाइया मौजूद काथे आ चो चौथे आसमान ते हजरत ईसा अलैहिस्सलाम जी रब बुलंदी बयान करे रहियो आ, लेकिन ला मकान ते मुझे मुस्तफा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना। ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते रब उन जे बुलंदी जो जिक्र करे, मुझो मुस्तफा ला मकान ते रब उन जे सैर जो जिक्र करे रहियो। ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते रब चवे बुलंदी। वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या व रफ़अनाहु मकानन अलिय्या। जंहिं नबी के अल्लाह थोड़ी बुलंदी अता फरमाए, रब उन जो कुरान में जिक्र कयो। ऐ मुंहिंजा इदरीस तोखे हीअ बुलंदी, ऐ मुंहिंजा ईसा तोखे हीअ बुलंदी। वाह मुंहिंजा मुस्तफा, वाह मुंहिंजा मुस्तफा, वाह मुंहिंजा मुस्तफा। तुझे बुलंदी जो त अल्लाह जे ज़ात बाबरकात इए जिक्र कोन कयो, पर तुझे सैर जो जिक्र कयो। जॾहिं सैर ते मुझो मुस्तफा तो काथे पहुतो चो सुम्मा दना फतदल्ला। ओरिया केतिरो ओरिया फकान क़ाब क़ौसैन औ अदना। दरमियान में फासलो केतिरो आ जेतिरो ॿिनि पिंपड़नि जे भिरुनि जे विच में फासलो आ, ॿिनि तलवारुनि जे कमाननि में फासलो आ। खुदाई मुस्तफा में इहो फासलो हुजे पोइ बि रब सैर जो जिक्र करे। ॿुधा जे मुस्तफा जो सैर ला मकान ते आ, उन मुस्तफा जी बुलंदी काथे हूंदी। चवा हिकिड़ो शेर ॾाढो ॾियणो थो पवे। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने। अरे मकामे मुस्तफा क्या है चो मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। तो असां छा करणो आ? सदा करना, सदा करना, ऐसा करना मेरे वो क्या देंगे मैं क्या लूंगा। अरे सखी जाने गदा जाने मकामे मुस्तफा क्या है
मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। अजीज़ान मन जरा गौर कर, मथे चढ़ियो त मथे ही खड़ी कर, तू भी सैर कर, सैर कर की सैर कर उन जगह ते हली भी जिथे मलाइका भी रहिजी वया, जिब्राइल भी रहिजी वयो। एतिरो त जुदी ताईं ॿुधो थई उलमा जे वाता त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जॾहिं जिब्राइल के फरमायो, जिब्राइल साथी साथ कोन छॾींदो आ, हल मथे। जिब्राइल छा चयो, हबीब लौ दनौतु अन मिलतल लहतरक़्तु या रसूल अल्लाह, हबीब ज़रड़ो भी हलंदुसि त जलंदुसि, ज़रड़ो भी हलंदुसि त गाला गाला, ज़रड़ो भी हलंदुसि त न न न न मूंसां ॻाल्हाईंदे त मां हलंदुमि, ज़रड़ो भी हलंदुसि त जलंदुसि। आलमे ख़याल जे अंदर जिब्राइल खां सवाल कर, आलमे ख़याल जे अंदर जिब्राइल खां सवाल कर, मलाइकन जा सरदार हे छा थो चवी, जवाब ॾेई रहियो आ। ओ आलमे ख़याल में सवाल करण वारा दीवाना, अॼु मूंखे पंहिंजे औकात जी बि ख़बर पई आ त मुस्तफ़ा जे ज़ात जी बि ख़बर पई आ। अज मूंखे पंहिंजे औकात जी बि ख़बर पई आहे, मुस्तफ़ा जे ज़ात जी बि ख़बर पई आहे। इन करे पंहिंजे औकात में रहंदुसि, इन करे पंहिंजे औकात में रहंदुसि। अहम जुमिलो पियो चवां, इन करे पंहिंजे औकात में रहंदुसि। कीअं औकात में रहंदे, कदमनि में रहंदुसि त बचंदुसि, जे मथे कॾो हलंदुसि त जलंदुसि। कदमनि में रहंदुसि त मथे हलंदुसि त छो? जिब्राइल जवाब ॾिनो, इन करे जो न मां मुस्तफ़ा जहिड़ो हाँ, न मुस्तफ़ा मूं जहिड़ो हाँ, न मां मुस्तफ़ा जहिड़ो हाँ, न मुस्तफ़ा मूं जहिड़ो आ। कीअं थो चवी, चवे थो मस्जिद हराम खां निकतुसि, बशरी लिबास में यारा मां गॾु हाँ, मस्जिद अक़सा खां आसमाननि ताईं नूरानी लिबास में यार मां गॾु, सतनी आसमाननि ते यार नूरानी लिबास में मां गॾु, सूरत नूरानीअ सां गॾु। जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुतो हा, जॾहिं हबीब मथे कदम रखियो आ त निहारियुमि बशरी सूरत भी ॾिठम, नूरानी सूरत भी ॾिठम। हाणे जेका ॾिसां थो न हुआ न ही आ, अलाए छा है। बुल्ला से जो शेर चवां, ऐन द बुरका मी मुदी चादर, मुख विच घूंघट पाया। ऐन द बुरका मी मुदी चादर, मुख विच घूंघट पाया। अली रज़ा है नाम हमारा, अली रज़ा है नाम हमारा। अरे भुला नाम भुलाया, अंत भर दी कल नकाई, रंगी रंग बनाया है। अंत बहर दी खबर नकाई, रंगी रंग बनाया है। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, मौला आदमी बन आया है। अंत बहर दी कल नकाई, रंगी रंग बनाया। प्यार प्यार में हिकड़ी गाल चवां, जे कदे समझी त जिब्राइल छा चयो, न मां मुस्तफ़ा जहिड़ो न मुस्तफ़ा मूं जहिड़ो। थोड़ो ॻाल्हि जाम शोरे वारा, बस थोड़ो कुझु लाउड हिन नौजवान खे सेट कयो आहे। न मां मुस्तफ़ा जहिड़ो न मुस्तफ़ा मूं जहिड़ो, इहो कंहिंजो अक़ीदो आहे। चो जिब्राइल गाला गाला कंहिंजो अक़ीदो, इहो कंहिंजो अक़ीदो आहे। चो मलाइकनि जे सरदार जो अक़ीदो आहे।
रुकी जिब्राइल न चो मज़ो नहीं दो जो नूरानी मखलूक जे सरदार जो अकीदो आ जरा तो खां तो पुछा मलाइकन में गिरोह बंदी आहे या काने चो ठुप काने इतने देवबंदी बरेलवी सुन्नी शियो वगैरह वगैरह सभई गिरोह लेकिन मलाइकन में गिरोह बंदी काने जेको जिब्राइल जो अकीदो उहो ही मीकाइल जो अकीदो चो जेको मीकाइल जो अकीदो उहो ही इज़राइल जो चो 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 जेको मीकाइल जो अकीदो उहो ही इज़राइल जो अकीदो ॾाढी कम वारी ॻाल्हि तो चवां जेकॾहिं मज़ो ॾेई त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिलि पंहिंजीअ खे मुबारक ॾिजां जिब्राइल जो ऐं तमामु मलाइकन जो अकीदो न मां मुस्तफ़ा जहिड़ो न मुस्तफ़ा मूं जहिड़ो तोखे कसम ते पंहिंजे रब जो तुंहिंजो मुंहिंजो अकीदो छा आहे जवाब दे न ओ सोने अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद ओ मुझे सजन साईं जा मुरीद कायनात जे अंदर जहीं भी अल्लाह जे कामिल वली सां तुंहिंजो ताल्लुका खोले ऐलान थो कयां हर अल्लाह जे कामिल वली जे गुलाम जो इहो अकीदो आ आका आका है गुलाम गुलाम सुभान अल्लाह छो इहो अकीदो आ हिकड़े मिंट ला मां तोखे वठी हला उन हिजरत वारी रात आ रहमत जी बरसात आ हिक मुस्तफ़ा जी ज़ात आ बिस्तरे ते अलीउल मुर्तज़ा जी ज़ात आ गॾु वरी अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात आ जॾहिं मदीने तय्यबा जे ॿाहिरां पहुचनि था ग़ुलाम दीवाना बीठा हन ख़बर काने का त महबूब कहिड़ा हन महबूबन जा ग़ुलाम कहिड़ा हन दीवाना इश्क में बीठा हन को शख्स सुणे अबू बकर सिद्दीक़ ॾे इज़त जे निगाह सां सोने अबू बकर सिद्दीक़ गौर सां ॿुध सोने अबू बकर सिद्दीक़ रुगी महसूस कयो त हिनखे ख़बर न पई आ त आका कहिड़ो आ ग़ुलाम कहिड़ो आ अबू बकर सिद्दीक़ हिकिड़ो सेकंड बि देर न कई हिकिड़ो सेकंड बि देर न कई ऐं इहा ॻाल्हि बर्दाश्त न कई यकदम पंहिंजी चादर लाहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे मथां छांव करे बीठो हर अचण वारे खे ख़बर पवे त आका केरा ग़ुलाम सैयदना सिद्दीक़ अकबर पंहिंजो अक़ीदो ॿुधायो त आका आका ग़ुलाम ग़ुलाम आका आका ग़ुलाम ग़ुलाम अञा त मूं सुणे सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि कई आहे पर जॾहिं शेर ख़ुदा जी ॻाल्हि कंदुमि ख़बर त तुंहिंजी तमां अर्ज़ कयां थोड़ो गौर सां ॿुधजां मलाइकन जो अक़ीदो कहिड़ो आहे छो न मासा मुस्तफ़ा जहिड़ा न मुस्तफ़ा जवाब ॾे असां तुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे आका आका ग़ुलाम ग़ुलाम चो चो अञा खोले चो जे तूं न पहुची हां त दर दर ठुकरा इन्हा जे तूं पहुची न त दर दर ठुकरा इन्हा भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा है न जे पहुची हां त दर दर ठुकरा इन्हा तू न जे पहुची हां त दर दर ठुकरा इन्हा भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा चो कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा घणी शेरो शायरी न तो इन करे जो गालियूं घणियूं करणियूं हन जिब्राइल जो अक़ीदो हो मीकाइल जो हो इसराफील जो हो इज़राइल जो हो जो मुझे मुस्तफ़ा जे ग़ुलामन जो भी गाला गाला मुझे मुस्तफ़ा जे ग़ुलामन जो भी तो जरा जवाब दे प्यार प्यार में जॾहिं तोखे तूं घितो जाम शुरे मां निकिते मदीने तय्यब वे हलियो उते कंहिं मस्जिद ते ॾिठी या रसूल अल्लाह लिखियो पियो आहे दिल में ख़याल आए त ही पंहिंजो जॾहिं मके मदीने जे कंहिं ॻोठ में निकिते मस्जिद ते ॾिठी लिखियो पियो या अल्लाह या मुहम्मद या रसूल अल्लाह
दिल जवाब ॾिनी अंदरों आवाज़ आई ही पंहिंजो आ जॾहिं तूं पंहिंजो थी अॻिते वधे अॻिले बि ॾिठो त ही मुंहिंजो आ बग़ैर कंहिं पुछण जे किथां आयो है कीअं आयो है बस इन बुनियाद ते त ही पंहिंजो आ तुंहिंजी ख़िदमत करण में शुरू थी वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर जेकॾहिं इन जॻह ते को ॿियो अचे चवंदो ही हू आ ही आ हाणे तवजह कर जिब्राइल जो अक़ीदो त मुस्तफ़ा मूं जहिड़ो न आहे मां उन जहिड़ो न आहियां इज़राइल जो अक़ीदो बि साॻियो तुंहिंजो असांजो बि साॻियो पोइ जॾहिं इज़राइल आशिकनि जे घर में ईंदो आ चवंदो आ त तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो साॻियो आ तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो साॻियो आ हाणे आयो कमु करण कमु ज़रूरु कंदुसि पर हम ख़याल तूं सुकून सां दुरूद पढ़ंदो वञ त मां पंहिंजो कमु कंदो वञा छो त हम ख़याल आहियूं हिकिड़े ख़याल वारा आहियूं पर जॾहिं उहो ई इज़राइल एंड कंपनी वटि पहुचंदो आहे अंदाज़ो लॻा अगरि तूं पहुची त छा कंदे ॿई हथड़ा तयारु करे चवंदो आहे घणेई ॾींहं ख़याल कये हाणे तूं वेही जीअं पढ़ई तीअं चओ मां मटे तोखे मालिक सजण साईं जो फ़क़ीर हां बुरो लफ़्ज़ न चवंदुमि सजण साईं जो ग़ुलाम आहियां ग़लति लफ़्ज़ न चवंदुमि लेकिन अक़ीदत ज़ाहिर करे अॻिते हलां जंहिं वक़्त में जिब्राइल मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में अर्ज़ कयो महबूब मथे न हली सघंदुमि हलंदुसि त जलंदुसि हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे अगरि इन जॻह ते सुभान अल्लाह अगरि इन जॻह ते जिब्राइल जे बजा हज़रत बिलाल हुजे हां अगर इन जगह ते जिब्राइल जे बजा हजरत बिलाल हुजे हां मुझो मुस्तफा फरमाए हां ओ बिलाल हलिया मथे तोखे कसम थी पंहिंजे पैदा कंदड़ रब जो दिल खां पुछी जवाब ॾे त उहो हजरत बिलाल पंहिंजे जलण खे ॾिसे हां या मुस्तफा जे कदमनि खे ॾिसे खबर ही तोखे ना है तो तोखे खुदा केतरी इज्जत ॾिनी आहे मुझे मुस्तफा जा गुलाम तोखे अंदाज़ो ही ना है तो मुझे बेनियाज़ रब तोखे केतरी इज्जत ॾिनी आहे इन जगह ते जेकॾहिं बिलाल हुजे हां जान जी परवाह न करे हां चलण बलण देखो न ॾिसे हां मुझे मुस्तफा जे हुक्म ते लबैक चई करे कदमनि में चंबड़ी पवे हां पोइ जेको थिए सो थी गुज़रे मन जरा गौर कर इते भी तोखे बिहारे हलंदुम छो त नौजवान वेठा हो तालीम याफ्ता नौजवान वेठा हो या हम शोरे जे धरती ते वेठो हां यूनिवर्सिटी या दुनिया है तो इल्म वठी वजण वारी आ मुंहिंजा दोस्त अजीज इन करे मां जुमला वज़ना ता ॻाल्हाइण तो चाहियां हा हा मुंहिंजा दोस्त अजीज छा जिब्राइल ग़लत कयो चो त न ग़लत न कई भला जे बिलाल ये करे त ग़लत हो चो उन ग़लत न कयो तुझे दिन में सवाल आयो किरदार अपोजिट आ ऐं ॿई चवी थो त राइट हन ॿई राइट कीअं था थी सघनि जी मुंहिंजा दोस्त ॿई दुरुस्त हन किरदार अपोजिट आहे हिकिड़ो वञण लाइ तयारु न आहे हिकिड़ो जान कुर्बान करण लाइ तयारु आहे अपोजिट हुअण जे बावजूदि ॿई बराबरि हन कीअं बराबरि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मलाइकनि खे अकुल सलीम अता कयो आहे मलाइकनि खे रब्बे ज़ुल जलाल अक़्ल सलीम अता कयो आहे मगर दर्द वारी दिल अता कान कई मलाइकन के अल्लाह अक़्ल सलीम अता कयो आहे इंसानन के भी अल्लाह अक़्ल सलीम अता कयो आहे हाणे अक़्ल सलीम त खुदा ॿिन्ही खे ॾिनो आहे लेकिन फ़र्क़ु कहिड़ो आहे मलाइकन के अक़्ल सलीम सां गॾु बाक़ी कुझु बि न आहे इंसानन के अक़्ल सलीम सां गॾु अल्लाह इश्क वारी दिल ॾिनी आहे दर्द वारी दिल ॾिनी आहे तड़प वारी दिल ॾिनी आहे दीवानप वारी दिल ॾिनी आहे मस्तानक वारी दिल ॾिनी आहे अल्लाह जी ज़ात थी फरमाए मलाइक सिर्फ अक़्ल सलीम जी ॻाल्हि कंदा आहिनि दीवाना इश्क में टपी पवंदा आहिनि तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर
अज़ीज़ान मन ज़रा गौर कर जिब्राइल दुरुस्त चयो अल्लाह ताला उनके अक़ल सलीम अता कयो आहे उन अक़ल सलीम जे बुनियाद ते जवाब ॾिनो आहे ग़लत जवाब कोन्हे को लेकिन इन में राज़ वॾो आहे इते ई तुंहिंजो प्रोग्राम पूरो थी वेंदो मूंखे मस्जिद अक़सा हलणो ई शायद न पवे अज़ीज़ान मन राज़ वॾो आहे जो कहिड़ो राज़ आहे ओ सजण साईं जे दरड़े जा अदना गुलाम राज़ खे खोल त ही फ़क़ीर तुंहिंजे आॾो राज़ खोलण जे लाइ तयार आहे जेकी बि काइनात में अल्लाह मलाइक पैदा कया ॿुधाए उन्हनि जी रब ड्यूटी कहिड़ी रखी आहे नौजवान ॻाल्हाईंदा जो तव्हांखे ख़बर पवे मलाइकनि जी अल्लाह ड्यूटी कहिड़ी रखी आहे चओ त मां रब जो क़ुरान पढ़ां या तव्हां ॿुधायो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां न ॿुधाईंदो अल्लाह फरमाए थो मलाइकनि खे मलाइकनि जे वक़्त में जवाब ॾिनो अल्लाह जे दरबार में वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक ओ मुंहिंजा करीम रब इन आदमीअ खे छो थो पैदा करी आदमीअ खे छो थो गौर कर आदमीअ खे छो थो पैदा करी तुंहिंजे ज़िक्र लाइ असां तुंहिंजे हमद लाइ असां तुंहिंजे सना जे लाइ असां तुंहिंजे तस्बीह जे लाइ असां तुंहिंजे तहलील जे लाइ असां हर शइ असां तुंहिंजे हुक्म जा बंदा मौला जीअं चवंदो थो वञी ईअं ई कयूं था असांजी काई इरादो कोन्हे असांजी काई दिलि कोन्हे असांजी काई तमन्ना कोन्हे जीअं तूं थो चवी ईअं कयूं था इन कारे मथे वारे खे छो थो पैदा करी मुंहिंजे बेनियाज़ रब जवाब ॾिनो इन्नी आलम मा ला तअलमून ते नाज करण वारो ओ सजदन ते नाज करण वारो ओ हमदो सना ते नाज करण वारो तव्हां इन्हनि शयुनि ते भली नाज कयो पर हिन इंसान खे छो थो पैदा कया इन जो राज़ मां रब पाण थो अज़ीज़ान मन मोटीअ जा साॻी जॻह ते त मलाइकनि जो कमु कहिड़ो आहे चओ अल्लाह जो हुकुम मञणु कंहिंजो हुकुम मञणु लेकिन हिते त डायरेक्ट ॻाल्हि जिब्रील जी पई थी हले कंहिंजी जिब्राइल अमीन जी ॻाल्हि हली रही आहे त जिब्राइल जो कमु कहिड़ो आहे चओ अल्लाह जी रज़ा हुन जो मक़सूद आहे अल्लाह जी रज़ा हासिल करणु अल्लाह जे रज़ा में राज़ी रहणु अल्लाह जे हर हुक्म ते लब्बैक चवणु अल्लाह जी रज़ा तलब करणु जिब्राइल जो शेवो आहे जिब्राइल जो पेशो आहे जिब्राइल जो कमु आहे हाणे ज़रा गौर कर जॾहिं जिब्राइल मथे हलण खां माज़ूरी ज़ाहिर कई त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जिब्राइल खे फरमायो आहे जिब्रील जे हली नथो सघी त पोइ ॿुधाए को कमुकार हुजई त महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो कमिड़ो कराए तवज्जो त कर मुस्लमान इंतहाई गौर तलब ॿ टे सेंटेंस में मौजूद आहिनि जेके क्लियर करण थो चाहियां नौजवान ज़रा गौर कर अल्लाह तबारक व तआला जी रज़ा हासिल करण वारो जिब्राइल जेके ख़ुदा जी रज़ा खां सवा ॿिए कंहिंजी परवाह ई कान्हे का अॼु उनखे मदीने जो ताजदार फरमाए रहियो आहे हली नथो सघी त को कमु अथई त ॿुधा उहो जिब्रील ईअं नथो चवे त हस्बी अल्लाह मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे सुभान अल्लाह ईअं जिब्रील न चयो त हस्बी अल्लाह या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे ईअं जिब्रील न चयो जिब्रील छा चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ड़ो आहे कमड़ो आहे कहिड़ो कमु आहे ईअं कोन चई त मुंहिंजा दर्जात बुलंद थियनि ईअं कोन चई त मूंखे ही मिले अञा थोरो मथे हलां मथियां मंज़र ॾिसां न समझी वियो त अॼु कमु किथे थींदो अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो हुजे क़यामत जो ॾिहाड़ो हुजे नफ़्सा नफ़्सी जो आलम हुजे सिज नेज़े जे बराबर हुजे ज़मीन तपी ट्रामे जी हुजे हर को पंहिंजे पघर में ॿुॾण वारो
हुजे, होॾहूं जन्नत हुजे, होॾहूं जहन्नम हुजे, दरमियान में पुलसरात हुजे जेका वार खां सनी हुजे, तलवार खां तिखी हुजे। जिब्राइल चवण छा थो चाहीं, या रसूल अल्लाह बस मूंखे इहो खपे, इजाज़त वठी ॾे, पर जिब्रील जा हुजनि, उम्मत जा कदम तहजीअ जा हुजनि। तवज्जो कर, नारो तही पर अञा तवज्जो कर, थोड़ो मथे हल। जिब्रील तो चवे या रसूल अल्लाह, पर मां जिब्रील जा हुजन, कदम तुझे गला गला कदम तुझे। हिकड़े मिंट ला बुधा, हिकड़े मिंट ला बुधा, तुझा पेर भला या जिब्रील जा पर भला? जवाब दे, जवाब दे, तुझा पेर भला या जिब्रील जा पर आला? जेकॾहिं अकुल सां तोरी थो त कद शर्म खां झुकी वेंदो अज़ीज़ाने मन, पर जेकॾहिं इश्क में निहारींदे त सिधो आला हज़रत ॾे हलियो वेंदे। इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह ॾे हलियो वेंदे। उन त चयो, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा, जिब्राइल जे परनि जी असांखे कहिड़ी ज़रूरत आहे? मुस्तफ़ा तुंहिंजो इशारो थे, जिब्राइल जे परनि खे ख़बर न पवे, दीवानो जन्नत आला हज़रत फरमायो, जिब्राइल जे परनि ते चढ़ी उहे वञनि जेके निधन का हुजनि। जिब्रील जे परनि जी मोहताजी उन्हनि खे जेके निधन का हुजनि। या रसूल अल्लाह, असां निधन का न आहियूं, असां त तो मुस्तफ़ा जा ग़ुलाम हो। या हिकिड़ी पुलसरात छा 20 हुजनि, यार जो दीदार थींदो वेंदो, आशिकनि जो बेड़ो पार थींदो वेंदो। इहो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह जो अक़ीदो, लेकिन जुमिलो पंहिंजी जॻह ते मौजूद आहे। मोटी अचां, जिब्राइल अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, पर मुंहिंजा हुजनि, उम्मत तुंहिंजी हुजे। उहा ॻाल्हि त ठीकु आहे, लेकिन सवाल पंहिंजी जॻह ते मौजूद आहे। कहिड़ो सवाल मौजूद आहे? जिब्रील जो कमु, जिब्रील जो कम अल्लाह जी रज़ा या मुस्तफ़ा जी रज़ा? जवाब दे, जवाब दे, कंहिंजी रज़ा? जिब्रील जो कम अल्लाह के राज़ी करना या मुस्तफ़ा के राज़ी करना? जवाब मिलियो त मलाइकनि जे सरदार जो कम फ़क़त अल्लाह के राज़ी करना। अञा वधी करे मूंखे जवाब ॾे, जिब्रील पंहिंजे मर्ज़ीअ सां कंदो आहे या अल्लाह जे हुकुम सां कंदो आहे? जिब्रील पंहिंजे मर्ज़ीअ सां कंदो आहे या रब्बे ज़ुल जलाल जे हुकुम सां कंदो आहे? तोखे अकुल वारो बेअकुल बि चवंदो त अल्लाह जे हुकुम सां। यानी जिब्रील पाण कोन ॻाल्हाए रहियो आहे, रब चई रहियो आहे, ऐं जिब्रील जे चाहीं थो त मां रब तो ते राज़ी हुजां, त जो मुंहिंजे यार खे राज़ी कर। हाणे जिब्राइल जॾहिं मुंहिंजे महबूब जे कदमनि ॾे निहारे थो त जिब्राइल अंदाज़ो थो लॻाए, अॼु रब खे राज़ी करण लाइ हबीब खे राज़ी करणो आहे। हबीब खे राज़ी करण लाइ छा करणो आहे? जिब्राइल ॾिसे थो, सॼी ज़िंदगी मुंहिंजे मुस्तफ़ा आधीअ जो उथी करे रोई रोई दुआऊं घुरियूं, कंहिंजे लाइ हिन गुनहगार उम्मत लाइ। जिब्राइल सम्झी वियो मुस्तफ़ा खे का प्यारी आहे त इहा गुनहगार उम्मत प्यारी आहे। देर कोन कई, या रसूल अल्लाह, इएं कोन चई, तवज्जो कर, इएं कोन चई हबीब पर मुंहिंजा हुजनि, बचड़ा तुंहिंजा गुज़रनि। न न, जिब्रील खे ख़बर आहे त जे मुस्तफ़ा जा ग़ुलाम बि मुंहिंजे परनि ते कदम ॾियनि त मुंहिंजी ख़ुशि नसीबी आहे। जिब्राइल ग़ुलामी कंहिंजी क़बूल कई? जवाब त ॾे, हो जाम शोरे वारा ॻाल्हाए त सही, कंहिंजी ग़ुलामी क़बूल कई? मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी चौ चौ कंहिंजी ख़िदमत कंहिंजी क़बूल कई? ग़ुलामाने मुस्तफ़ा जी। पर ग़ुलामाने मुस्तफ़ा मां आशिक़नि छा चयो? ओ जिब्रील, तुंहिंजे इन ख़िदमत जी ज़रूरत नाहे, असांजे लाइ यार जो दीदार। हाणे इते बीही रहिजा, इते ई वठी हलंदो मैं मथे त ईअं अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह छो चयो त जिब्राइल तुंहिंजे कदम तुंहिंजे पेपरनि जी ज़रूरत नाहे, असांजे लाइ यार जो दीदार काफ़ी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह खे निमरूद जे हुकुम सां आड़ाह में उछलायो पियो वञे, हुननि उछलायो आड़ाह ऐं
आई उछलाइण जे दरमियान में अञा बाहि जे विच खां पोइते आ अञा बाहि ताईं पहुतो न आहे अल्लाह जो खलील जिब्रील डोड़ंदो आयो ऐ खलीलुल्लाह अॼु वारो कर बाहि ॾाढी ॾुखी आ अॼु को कमड़ो हुजे त जिब्रील ख़िदमत ला हाज़िर आ निहारे चवे थो ओ जिब्रील ओ जिब्रील जी सुना खलील रस्ते बाहटी परे थी जे कदे मुझो यार इन में राजी आ त खलील राजी खलील जी मदद जो इनकार कयो त नबी खलील जेकर जिब्रील जे मदद जो इनकार कयो त इब्राहिम खलीलुल्लाह कयो एडा जिब्राइल मुझे नबी जे मदद जो इनकार न तो करे पर आजिज़ाना सवाल करे रहियो आ मुझा दोस्त अजीज है इश्क जी इहा इश्क जी मंज़िला जने इश्क ईंदो मां पहिरीं चई चुकुस त जिब्राइल ये छो न कयो जिब्राइल के अक़ले सलीम इश्क सलीम ना है अहमद रज़ा खान वट अक़ले सलीम भी आहे इश्क सलीम अजीज़ा ने मन मुझा दोस्त अजीज हाणे वरी मथे हलो त जिब्रील यो सब कुछ करे कंहिंखे राज़ी कयो चो महबूब मुस्तफ़ा खे राज़ी कयो कंहिंखे राज़ी कयो महबूब मुस्तफ़ा खे राज़ी कयो कायनात ताईं दर्स पहुतो कायनात वारो जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणो आहे त मदीने वारे जो राज़ी करणु ज़रूरी आहे जिब्रील चई रहियो आ जन्नत में हूंदुसि मगर ड्यूटी जन्नत जी तॾहिं मिलंदी जॾहिं महबूब मुस्तफ़ा राज़ी हूंदो अञा वधी करे जे राज़ी रही त हिकु ॻाल्हि ॿी बि ॿुधाई बस मेराज मां इते ई मुकमिल थो कयां ऐं मुंहिंजो ओवर थींदो थो वञे गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे सुबुह जो ड्यूटी बि करणी आहे देरि तव्हां पाण कई आहे पेट्रोल तव्हां न घुरायो लाउड तव्हांजो न ठहियो जेकॾहिं नंढो आहे त अॻु में वठी अचो त कमु हली वञे अञा जेका आख़िरी ॻाल्हि हिते बीही थो कयां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन इलाइक़े जो या हिन सूबे सिंध जो भला पूरे पाकिस्तान जो हिन वक़्तु ज़ाहिरी तौर ते मालिक केरु चओ वज़ीर आज़म चओ वज़ीर आज़म उन वटि इहो अख़्तियार आहे जो ऐलान करे चवे ऐ ज़ाहिद फ़क़ीर ॿुधाए छा खपई ऐ ॿुधाए ज़ाहिद छा खपई केरु ऐलान करे सघे थो जो जंहिं वटि पावर मौजूद हुजे ऐलान उहो करे सघे थो जंहिं वटि हुकूमत हुजे ज़रा गौर कर छा थो चवणु चाहियां मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिब्राइल खे चई करे त छा खपई मुझे मुस्तफ़ा जिब्राइल के चई कायनात के पैगाम ॾिनो मुस्तफ़ा ओहो आ जंहिंजी रुॻी फर्शन ते न अर्शन ते न सिदरा ते न पर सिदरा खां मथे बि जंहिंखे रब्बे ज़ुल जलाल हुकूमत ॾिनी आहे उन जो नालो महबूब मुस्तफ़ा आहे जिब्राइल कुछ भी सवाल करे सके पियो न जवाब ॾे महबूबन फरमाया जिब्राइल छा खपई जिब्राइल त कुछ भी घुरी सके पियो न कुछ भी घुरी सके पियो इहो ऐलान फ़क़त उहो कंदो आहे जंहिंजे हथ में सभु कुझु ॻाल्हि जंहिंजे हथ में सभु कुझु हूंदो आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा खे अल्लाह काइनात जो मुख़्तार कुल बणाए छॾियो अॼु त रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में या अल्लाह पोइ ई चाहे कॾहिं ला मकान ते कॾहिं अर्शन ते कॾहिं फर्श ते मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुंहिंजा बाना तूं मुंहिंजे हिकमतुनि खे नथो ॼाणी फर्श ते महबूब खे छा जे लाइ मोकिलियुमि मके जे घर में महबूब खे पैदा छो कयुमि इन जे लाइ त तूं ख़ुदा न सम्झी मके बीबी हलीमा जे घर में महबूब खे छो मोकिलियुमि इन जे लाइ त तूं ख़ुदा न सम्झी महबूब जेके पंहिंजे महबूब खे हलीमा जे बकरिल लाइ मोकिलियुमि इन करे त तूं ख़ुदा
खुदा न समझी महबूब के खदीजतुल कुबरा आयशा सिद्दीका जो मुर्स बनायम इन ला तू खुदा न समझी महबूब के फातिमा ज़हरा जो बाबो बनायम इन ला तू खुदा न समझी महबूब के हसनैन करीमैन जो नानो बाबो बनायम इन ला तू खुदा न समझी महबूब के अलीउल मुर्तज़ा जो दुनिया आखिरत जे ऐलान वारो भा बनायम इन ला तू खुदा न समझी महबूब के मकान में इन ला पैदा कयम त जियां तू खुदा न समझी पर अल्लाह मकान ते इन ला घुरायम त जियां तू पाण जहिड़ो न समझी सुभान अल्लाह फर्शन ते महबूब के सब कुछ इन करे ॾिनम त जियां तू खुदा न समझी जेकॾहिं चवण दे मूंखे त फर्शन ते वरी खुदाई जी दवा कीअं त बस हिकिड़ी ॻाल्हि करे हे राजपर ताहिरी फ़कीर नारो हैदरी हणी उथी पवंदो कीअं थी पवंदो मां क़ुरान करीम जी आयत कोड करण जे लाइ तयार हां अल्लाह जे क़ुरान मां दलील ॾियण लाइ तयार हां वक़्तु महदूद हुअण जे करे इन करे मां ट्रांसलेशन करे अॻिते हलंदो हलां जेॾी महिल नमरूद ऐं इब्राहिम खलीलुल्लाह जे दरमियान में मकालमो थियो कंहिंजे दरमियान में नमरूद इब्राहिम तहां हाणे चुप थियो जवाब कोने बगे जाने इब्राहिम खलीलुल्लाह जे दरमियान में निमरूद जे दरमियान में जने मकालमो शुरू थियो छाजे मुतालिक जो वहदानियत जे मुतालिक गाला छाजे मुतालिक वहदानियत जे मुतालिक निमरूद चवे त मां खुदा सुनो खलील चवे त तू कुछ भी नहीं जेको मुंहिंजो खुदा ओहो ही खुदा गालिन के वधाइंदे लास्ट स्टेज कहिड़ी आई आ जेडी मल मुंहिंजे सोने अल्लाह जे नबी इब्राहिम खलीलुल्लाह चयो ओ दावा करण वारा जेकॾहिं तुंहिंजे दावा में दम आहे नौजवान तवजह सां ॿुधजा नमरूद खे चैलेंज कंदे हज़रत खलीलुल्लाह चयो जेकॾहिं तुंहिंजे दावा में दम आहे दावा कहिड़ी हुई रबूबियत जी दावा हुई जेकॾहिं तुंहिंजे दावा में दम आहे त पोइ खलील जो ही ॻाल्हि ॿुधो खलील पाण कोन पियो ॻाल्हाए ॻाल्हाइण वारो पियो ॻाल्हाए खलील पाण कोन पियो ॻाल्हाए ॻाल्हाइण वारो पियो ॻाल्हाए ऐं नमरूद जे करे तुंहिंजे दवा में दम त मशरक खां त सिज उभरंदो आहे सुभान अल्लाह ओभर खां त सिज उभरंदो आहे भला तूं ओलह खां उभारे ॾेखार त मां सम्झां त तुंहिंजे दवा में दम मौजूद आहे हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे जेकॾहिं हालांकि इम्पॉसिबल मुमकिनात में शामिल ना है पर फॉर एग्जांपल जेकॾहिं ईअं नमरूद करे हालांकि मुमकिन न हुयो चो त अल्लाह जो हुक्मो त खलील हीअं चओ पर जेकॾहिं ईअं करे त हज़रत इब्राहिम अल्लाह जो नबी आहे पंहिंजी ॻाल्हि लाइ छा चवे पर उनखे पक्का त मुंहिंजे रब जो हुकुम आहे ही करे नथो सघे गौर कजा ही करे नथो सघे ही करे नथो सघे ऐं उहो करे न सघियो लेकिन ज़मानो गुज़रंदो रहियो तारीख़ वॾी ज़ालिमा कंहिंखे बि मुआफ़ कान कंदी आहे पंहिंजा रक़म पाण लिखंदी आहे पंहिंजा पन्ना पाण लिखंदी आहे जॾहिं उहा घड़ी आई आहे हसनैन जे बाबे जी निमाज़ क़ज़ा थी आहे जॾहिं उहा घड़ी आई आहे हसनैन जे बाबे जी निमाज़ क़ज़ा थी मुझे करीम मुस्तफ़ा निहारे फरमायो दा अली निमाज़ क़ज़ा करनी आया गाला गाला न गालाइंदे मौत थी वेंदो मैं मां पंहिंजो टाइम यार हम पूरो कर चुके एक्स्ट्रा टाइम तुंहिंजे लाइ गिफ्ट आहे जेकॾहिं ॻाल्हाइण चाहीं त न ॻाल्हाइण चाहीं तुंहिंजी मर्ज़ी ॻाल्हाई त गिफ्ट वठ न त फ़क़ीर उथण लाइ तयार थी तहां जे करे इहे चुस्त बाबा असांजो रोज़ जो कमु आहे माण्हुनि सां अॼु जे लाउड मुंहिंजे तबियत हींअर कुझु हरू भरू हाणे कोन था विञायूं हींअर कुझु बहितर थियो आहे पर जे मुंहिंजे तबियत जो हुजे हा जाम शुर वारा ज़िंदगी भर प्रोग्राम यादि करी हा पर हाणे इन में बि अलाह ताला जो हिकमतूं आहिनि लेकिन जेका मां ॻाल्हि करणु थो चाहियां निमाज़ कंहिंजी क़ज़ा थी
हज़रत अली साईं ॻाल्हायो पोयां ॻाल्हायो कंहिंजी कज़ा थी अली साईं वरी चओ कंहिंजी कज़ा थी पुछण वारो केरु आहे चओ महबूब महबूब मुस्तफ़ा ईअं नथो ॻाल्हाए त पोइ हीअं ॻाल्हाए उहदी ज़िंदगी कहिड़े कम दिए जंहिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं उहदी ज़िंदगी कहिड़े कम दिए जंहिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं प्यार पंज तन दा दिल विच होवे प्यार पंज तन दा दिल विच होवे पीछे जन्नत भी दुश्वार नहीं उहदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं इस घर दा लंगर मुकदा नहीं कदी खाली स्वाली वलदा नहीं इस घर दा लंगर मुकदा नहीं कदी स्वाली खाली वलदा नहीं एक बारी मंगे जो पंज तन तो एक बारी मंगे जो पंज तन तो ओह मंगदा दूजी बार नहीं ओहदी जिंदगी केड़े कम दिए जिदा पंज तन दे नाल प्यार नहीं आखिरी मिसरो रहमत है तरती पाक बिना सादे दिल दे धड़कन दी है सदा रहमत है दर्दी पाक बिना सादे दिल दे धड़कन दी है सदा जह दिल विच बुग़्ज़ अली होवे जह दिल विच गाला गाला जह दिल विच मौला ही थी ना जह दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदी नस्ल से कोई इतबार नहीं जद दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदी नस्ल ते कोई इतबार नहीं उहदी जिंदगी केड़े कम दिए जिदा पंज तन दे नाल प्यार नहीं अबू बकर सिद्दीक जे सदाकत कुर्बान उमर फारूक जे अदालत ता कुर्बान उस्मान ज़ुन्नूरैन जे हयात कुर्बान शेर खुदा जे शुजात ता कुर्बान नमाज शेर खुदा जी वही कज़ा थी मुझे मुस्तफा फरमायो अदा कज़ा या अदा शेर खुदा चयो सुहना निधड़ को नया महबूब जे हुंदे कज़ा कीअं कया महबूब जे हुंदे कज़ा कीअं कया चो त शेर खुदा के ख़बर आ त मुझे मुस्तफा जी बादशाही रुगी फर्श ते नाहे पर अरशन ते मुझे महबूब जी बादशाही शेर खुदा के ख़बर आ शेर खुदा के खबरा त मुझे यार जी बादशाही रुगी फर्शन ते नाहे पर अरशन ते दिया अजीजा ने मन अंकल तो करे सोना अदा जवाब दे दुनिया जी तारीख खोल हदीस जा कुतुब खोल सिज खे 29,000 मलाइक खणी घुमदान घणा मलाइक गाला घणा मलाइक 29,000 मलाइक सिज खे खणी घुमदान 29,000 मलाइकन जी ताकत सिज सां गड्डा एॾा मुंहिंजे मदीने जे ताजदार जे आंगुर जो इशारो 29,000 मलाइकन जी ताकत सिज सां गड्डा एॾा मुंहिंजे यार जे आंगुर जो इशारो गला गला आंगुर जो इशारो
इते ना या थोड़ो खुलंदुस त ख़बर ना है तोखा बर्दाश्त थींदो अलाए हाय हाय कोन सुभान अल्लाह सॾु टिनि क़िस्मनि जो थींदो आहे सुभान अल्लाह सॾु ॻाल्हायो न सॾु टिनि क़िस्मनि जो हिकिड़ो सॾु ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा क़िबला ओ मुंहिंजा काबा हलिया हिकिड़ो अदब सां सॾु बे इंता अदब सां ॿियो चइबो आहे अता दोस्त हलिया बराबरी लेकिन टियों सॾु जवाब ॾे ही सॾु कंहिंखे कबो सुभान अल्लाह न समझी सके पर सजण साईं जो फ़कीर हां दलील खां सवा न उथंदो मता जा मुशर जा माण्हू सुभाणे वेही कतारूं करी ईअं न ही सॾु कंहिंखे कबो आहे सिधो सोचो त ग़ुलाम खे कबो आहे इशारो ग़ुलाम खे ॾिबो आहे दोस्त खे अदा दोस्त करे सॾु कबो आहे साहिब इज़त खे मुअद्दिबाना सॾु कबो आहे अॼु सॾु करण वारो इमामुल अंबिया जंहिंखे सॾे रहियो आहे ओ सूरज जा महबूब सॾु करे दुनिया खे ॿुधाए रहियो आहे त मां मुस्तफ़ा जी बादशाही रुगी इते न आहे जो तव्हां चओ सा ग़ुलामाने मुस्तफ़ा मां मुस्तफ़ा जी बादशाही मथे बि आहे ॾिसो त सिज बि मुंहिंजे ग़ुलामी चओ त सजण साईं जा फ़कीर दलील ॾे दलील इल्मी दलील ॾींदुमि बग़ैर इल्म जे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जो नबी कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो नबी आहे या नाहे जवाब ॾे कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो नबी आहे या नाहे अगर दिल तुंहिंजी चवे थी नाहे त आज़ाद आहीं अगर दिल चवे थी आहे त पोइ मूंखे जवाब ॾे ही आसमान है ज़मीनूं कायनात में हन या ॿाहिरि हन जवाब दे ए ज़मीनो आशिकन जी बोली ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए बने दो जहां तुम्हारे लिए हम उठे भी यहाँ तुम्हारे लिए दहल में जुबां तुम्हारे लिए बदन में है जान तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए उठे भी वहाँ तुम्हारे जो कीदो तो के खबरा लेकिन मां के तो हला मुझे करीमा काले सलातो सलाम इशारो दिनो सिजायो जे करे तुजी दिल चवे त की आयो गुलामी सिजी किया त मां चमा तो कायनात सजी मुझे मुस्तफा जी गुलामा मुझो महबूब कायनात जो आका कायनात में जे सिज चंद्रो आहे त मुझे मुस्तफा जी गुलामी में सुभान अल्लाह सुभान अल्लाह कायनात में आ सिज चंद्र लेकिन अञा थोड़ो अगते वधा एस्ते तो बुधी छडियो त महबूबन इशारो दिनो सिज मोटियो बस एस्ते बुधो थई न लेकिन तोखे अंदाजो नाहे तोखे अंदाजो नाहे अज इज़राइल पुछी रहियो आ सिज खां ओ सुना सिज केडी महल थो लही सिज इज़राइल के जवाब दे रहियो इज़राइल हमेशा पंहिंजे मर्ज़ीअ ते लहंदो हां अज मुखान पुछ केडी मल थो लही अज सुने अली खां पुछ त केडी मल थो नमाज मुकमिल करे अज मां तेसी नथो लगी सका जेसते सुनो अली उल मुर्तजा पांची नमाज मुकमिल न करे चौथो पुछी गौर कर चौथो पुछी इज़राइल चवे तो हुकुम मिलियला जीअं सिज लगे हिनन जो रूह कब्ज़ करणो थे सिस्टम ब्लॉक लगो पयो आ तू लहो तमा कम कया तू लहो तमा कम कया सिज तो चवे तू तो चवी तू लहो तमा कम कया मां तो चवा त अली नमाज पूरी करे तमा लहो सेम कंडीशन वरी मी काइल भी इते जेते चवे तो सिज कदे तो लही
चवे तो मां छा कया सोने अली खां पुछदा कदे तो नमाज पूरी करे छो तो पुछी चवे तो मींह वसाइणो आ फलाणे इलाइके में हुकुमा सिज लहे त पो हाणे सिज लहो त मां वसाया चे मां छा कया सोनो अली नमाज पूरी करे त मां सुभान अल्लाह एतिरो काफ़ी न हुयो त सोने अली जी नमाज कज़ा थी हबीब ने इशारो ॾिनो नमाज अदा थी न रुगी नमाज कज़ा नहीं पूरी कायनात जो निज़ाम सोने अली जे करे रब बिहारे सुभान अल्लाह मौक़ो आयो त कॾहिं ॿुधाईंदो मैं हींअर टाइम ओवर थियो ओवर बि ओवर खां ओवर थियो मुंहिंजी मंज़िल तमामु वॾी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जुमिलो चई मोटां थो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला अली मौला पुकारूं मैं पुकारूं 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 मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है पुकारूं मैं अली मौला अरे तुम्हें क्यों दर्द होती है नबी ने खुद पुकारा है अली मौला अली मौला अजीजा ने मन मुझे आका करीम अलैहिस्सलाम जा दीवानो मेरा जे मुस्तफ़ा व मीलाद अलीयुल मुर्तज़ा तव्हां खे मुबारक हुजे मैसेज लास्ट में जेको मैसेज तव्हां खे कन्वे पियो कयां तमामु प्रोग्राम जो मक़सदु हिकिड़ो ई आहे अचो त गॾिजी करे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नतुनि सां प्यार कयूं यादि रखो हे घरनि जूं परेशानियूं हे घरनि जूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नाचा कयूं हे घरनि जा माहौल हे घरनि जा जेके सॼो सिस्टम हेॾे होॾे लॻो पियो आहे इन जो सिर्फ़ु हिकिड़ो वजह आहे जो असां दरे मुस्तफ़ा खे छॾे ॾिनो हबीब जे दामन मां हथ कढी छॾियो आहे मोटी पओ तूं निधण को नाही तूं धणीअ साईं वारो आहीं तुंहिंजो आका रहमत लिल आलमीन मौजूद आहे मदीने जे ताजदार जे दामन में हथ विझ सुन्नत महबूब सां प्यार कर इंशाअल्लाह तुंहिंजा मामलात तमामु हल थी वेंदा तुंहिंजे घरनि जूं परेशानियूं दूर थी वेंदियूं सभु कुझु तुंहिंजो नेक मुंहिंजा दोस्त सेट थी वेंदो रुगी तूं पाण खे सेट कर कीअं सेट थींदे जो सुहिणे महबूब मदीने जे ताजदार जे दामन में हथ विझ आख़िरी जुमिलो चई मां उथां थो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर में हिकिड़ो मशकिरो हुयो जवाब मशकिरो हुयो कंदो छा हो हज़रत मूसा जी अहल कढंदो हो माण्हुनि खे खिलाए दाद वसूल करे बचड़ा ता थींदो हो कंदो छा हो हज़रत मूसा वांगुरु पंहिंजी ॾाहिड़ी रखी उन वांगुरु असा खणंदो हो उन वांगुरु हलंदो हो कंदो त नकुल हुयो पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ मगर जॾहिं दुनिया छॾे त रब हुकुम कयो आहे मुंहिंजा मूसा वञ मुंहिंजे नेक जी निमाज़ पढ़ मौला दुनिया थी चवे हे त नकल कंदो हो मौला दुनिया थी चवे हे त मश्करी कंदो हो बेनियाज़ रब जवाब ॾिनो ऐं मुंहिंजा कलीम कंदो त नकुल हुयो पर जवाब ॾे कंदो कंहिंजो हुयो कंदो त नकुल हुयो पर कंदो कंहिंजो हुयो मौला कंदो मुंहिंजो हो रब तो चए तूं रब जो कलीम नहीं मौला आहियां रब तो चवे यादि रख तूं कलीम आहीं इहो राज़ कहिड़ो हो जो उम्मत मुस्तफ़ा खे पैगाम ॾियणो हो त जेकॾहिं कलीम जो को पेट जे गुज़र जे नियत सां बि नकल करे रब उनखे कलीम खे चए नमाज़ पढ़ा मुंहिंजो आहे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत इश्क सां अदा करे ॿुधा उहो कंहिंजो मुझे महबूब जे सुन्नत सां प्यार कर जिंदगी ते भरोसो नाहे हिकिड़ो तसव्वुर कर इन नियत सां इहो न सोच ॾाढी बुलंद जी फलाण जे न हिकिड़ी नियत कर हे मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे भला ॿियो त सभु कुझु हिते छॾे वेंदुमि ॿियो त कुझु बि गॾु कोन हलंदो पर क़बर में इहे शइ गॾु हलंदी भला ॿियो कुझु बि न हुजे मन मलाइक इहो ॾिसनि त ॿियो त कुझु बि न खणी आयो पर मुस्तफ़ा जी हिकिड़ी सुन्नत त गॾु खणी आयो आहे मन ॿियो छॾे करे हिकिड़ी सुन्नत जे करे यार राज़ी थिए तुंहिंजो असांजो बेड़ो सुभान अल्लाह इहा नियत करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे घर में जेॾी महिल पाणी पी पाणी ज़िंदगी जी ज़रूरत आहे घणे खां घणो
पियंदो कर मुंहिंजा दोस्त जेॾी महिल पाणी पीन फ्रिज जे भर में बीठो आहीं अमीर आहीं ग़रीब आहीं पीर आहीं फ़क़ीर आहीं गिलास तुंहिंजे हथ में आहे हाणे पाणी त तोखे पीअणो आहे जेॾी महिल गिलास हथ में हुजे रुॻी तसव्वुर यार कर त बीही कीअं थो पिया मां त मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहियां सुभान अल्लाह रुॻी तसव्वुर कर त मां बीही छो थो पिया मां मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहियां वेही रह ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां तूं वेही पंहिंजे घर में रहे छो वेठे जो तसव्वुर यार विहारियो सुभान अल्लाह तसव्वुर यार विहारियो 1400 साल मुझे मुस्तफ़ा जी अगुवारी सुन्नत तो जिंदा करण जे लाइ घर में वेठे हयातुन नबी मुस्तफ़ा गुंबज़े खज़रा मां ॾिसी तोखे दुआ घुरी रहियो या अल्लाह जेको मुंहिंजो दीवानो पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश खे उछलाए बीठल हुयो मुंहिंजे सुन्नत लाइ वेही रहियो आहे मौला अॼु मुंहिंजे करे इन सां लेखो न कर गुनाह माफ़ कर पाणी पीतुई पंहिंजी ज़रूरत पूरी कई राज़ी मदीने जो ताजदार करे पोइ ॿुधा जॾहिं महबूब राज़ी थिए त ॿेड़ो पार थींदो तुंहिंजे घर जूं परेशानियूं ख़तमु मथां न मुलनि जे चकर में अची तावीज़ वारनि जे हाणे गोली भॼ परे कुझु कोन थिए धोको 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 थिए धोखे का सवा कुछ भी कोन थे रब जो कुरान तो चवे वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़सिन मिनल अमवाल वल अनफुस वत थमरात व बशिरिस साबिरीन अल्लाह जो कुरान तो चवे मुसीबतूं मां रब जे तरफ का औलाद दई आजमाइंदो हां औलाद खसे आजमाइंदो हां दौलत दई आजमाइंदो हां दौलत खसे आजमाइंदो हां कारोबार में बरकतूं दई आजमाइंदो हां कदे हरकत उन में कारोबार में नुकसान दई आजमाइंदो हां तो के मथे में ज़ोर पे तावीज़ जेल में ज़ोर पे तावीज़ कम न थियो तावीज़ कारोबार में नुकसान थियो तावीज़ आए अल्लाह जा बाना जेके तावीज़ लिखण वारनि जो हाल पंहिंजो ॾिस छा थियो आहे छो तो छाला वञी छो तूं मेली थी थो ॿियनि जो पठ जो कंझक करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां दुनिया जे दरनि ते वञण जे बजाय ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चओ हा वञिणो अथई कंहिं अल्लाह जे कामिल वली ॾे हलियो वञ कंहिं महबूब जे दीवाने ॾे हलियो वञ वञी उते रो हथड़ा खणे यार तुंहिंजो बेड़ो पार थी वञे पर जे वञी नथो सघीं त महबूब परे कोन अथई मुसल्लो विछाए काबे ॾे मुहड़ करे बरकातूं नफ़िल पढ़ी गुनाहनि जे बख़्शिश जो मदीने ॾे मुहड़ करे दुरूद सलाम पढ़ी दुआ घुर ॾिस त तुंहिंजो कमु थिए थो या न मर्ज़ी तुंहिंजी आहे दस ॾियण सॼण साईं जे ग़ुलाम जो कमु आहे अमल करण न करण तुंहिंजी मर्ज़ी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानड़ो त आयत रहिजी वई वयक़ूलुल लज़ीन कफ़रू लस्त मुरसला ओ मुंहिंजा महबूब बस तर्जुमो थो कयां ओ मुंहिंजा महबूब ये काफ़र था चवनि त तूं रसूल नाही लस्त मुरसला तूं रसूल नाही कुल मुंहिंजा मुस्तफ़ा लबड़ा खोल कुल कफ़ा बिल्लाह जमीन मुझे ला मुझे अल्लाह काफ़ी आहे शहीदम बैनी व बैनकुम तवज्जो कयो शहीदम बैनी व बैनकुम मुस्तफ़ा करीम महबूब मुझा ऐलान कर त मुझो अल्लाह काफ़ी आहे तव्हां ऐं मुंहिंजे दरमियान में शाहिद मुझो अल्लाह आहे लेकिन अल्लाह पंहिंजी शाहिदी ॾेई वरी हिकु ॿी ॻाल्हि कयो व ऐं मन इंदहू इल्म मिनल किताब मुझा मुस्तफ़ा ऐलान कर त मुझे रिसालत जो शाहिद तव्हां ऐं मुंहिंजे दरमियान में हिकिड़ो अल्लाह आहे ऐं ॿियो उहो जंहिं वटि किताब जो इल्म आहे ॿियो उहो जंहिं वटि किताब जो इल्म आहे हाणे किताब जो इल्म कंहिं वटि आहे हाणे इहो ज़िंदगी रही त वरी गुज़ारत थिए कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं अल्लाह ताला मुंहिंजो चवणो तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ हिनखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।